बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आया उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो से अगर तहां जी खिदमत में। दोस्तों अज सबक टी हूँ दर्जे सतें मां, जंहिंजो उनवान आहे रनी कोट। पहिरें इन सबक जूं लफ़्ज़ माञाऊं, पोइ सवाल जवाब, उन खां बैद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक जे लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ फिटल माना उजड़ियल, लफ़्ज़ क़दीम माना पुराणी, लफ़्ज़ वसियल माना वसंदीअ वारो, लफ़्ज़ माहिर माना ॼाणू, लफ़्ज़ अॾियल माना ठहियल, लफ़्ज़ खंडर माना तबाह थियल। पोइ लफ़्ज़ आहे आलीशान माना बुलंद, लफ़्ज़ डठल माना डहियल, लफ़्ज़ अॾावत माना तैमीर, लफ़्ज़ अहञाण माना निशान, लफ़्ज़ खुतल माना खोड़ियल, लफ़्ज़ दिफ़ाई माना बचाव। पोइ लफ़्ज़ आहे आसार माना अलामतूं, लफ़्ज़ अहञाण माना निशान, लफ़्ज़ अज़मत माना वॾाई, लफ़्ज़ ज़बून माना ख़राब। पोइ लफ़्ज़ आहे बर्बाद माना ख़त्म या तबाह, लफ़्ज़ मुनासिब माना सही, लफ़्ज़ विरसे माना मीरास, लफ़्ज़ उपाव माना कदम। मश्क नंबर पहिरियों, हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। अलिफ सवाल नंबर पहिरियों, रनी कोट किथे आहे? जवाब, रनी कोट ज़िले ॼामशोरे जे सन शहर खां ओलहंदे तरफ़ 29 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते खीरथर जबल जे मथां चोटीअ ते अॾियल आहे। बे सवाल नंबर ॿियो, रनी कोट क़िले जी मुख्य दरवाज़नि जा नाला ॿुधायो। जवाब, रनी कोट क़िले जे मुख्य दरवाज़नि जा नाला हेठि ॾिजनि था। नंबर पहिरियों सन दरवाज़ो, नंबर ॿियो आमिरी दरवाज़ो, नंबर टियों शाहपर दरवाज़ो, नंबर चोथों मीहन या मोहन जो दरवाज़ो। जीम सवाल नंबर टियों, रनी कोट जे अंदरि ॿी कहिड़ी अॾावत थियल आहे? जवाब, रनी कोट क़िले अंदरि ॿिया 2 नंढा कोट अॾियल आहिनि। नंबर पहिरियों मेरी कोट, नंबर ॿियो शेरगढ़। उन खां अलावा गुंबज़ वारी जाइ, क़ब्रिस्तान ऐं कुझु डठल जायुनि जा आसार बि मिलनि था। दाल सवाल नंबर चोथों, हिन कोट जी तैमीर खे अज़ीम कारनामो छो थो सॾियो वञे? जवाब, हिन कोट जी तैमीर खे अज़ीम कारनामो उन करे सॾियो वञे थो जो हिन कोट खे दिफ़ाई लिहाज़ खां वॾी अहमियत हासिल आहे। हे सवाल नंबर 5, हिते इंसानी आबादी छो न थी सघी? जवाब, हिते इंसानी आबादी न थी सघी छो जो पाणीअ जो जोॻो बंदोबस्तु नाहे, जंहिं करे क़िले अंदरि समूरी एराज़ी वीरान पई आहे। नंबर ॿियो,
हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखो ऐं पंहिंजनि जुमलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि अॾियल, खंडर, आसार, अहञाण, अज़मत, ज़बून, आलीशान। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं इन्हनि खे जुमलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ अॾियल माना ठहियल। जुमिलो लिखंदासीं रनीकोट क़िले जी तइमीर दीवार चीन वांगुरु अॾियल आहे। पोइ लफ़्ज़ आहे खंडर माना तबाह थियल। जुमिलो लिखंदासीं बंभोर शहर हींअर खंडर नज़र ईंदो आहे। पोइ लफ़्ज़ आहे आसार माना अलामतूं। जुमिलो लिखंदासीं आसारनि मां पतो पइजे थो त मोहन जो दड़ो काफ़ी पुराणो शहर हो। पोइ लफ़्ज़ आहे अहञाण माना निशान। जुमिलो लिखंदासीं अहञाण मां ख़बर पए थी त अजरक जी तयारी क़दीम ज़माने खां थींदी अचे थी। पोइ लफ़्ज़ आहे अज़मत माना वॾाई। जुमिलो लिखंदासीं अज़मत रुॻो अल्लाह ताला खे जुॻाए। पोइ लफ़्ज़ आहे ज़बून माना ख़राब। जुमिलो लिखंदासीं अॼुकल्ह रनीकोट क़िलो ज़बून थींदो पियो वञे। पोइ लफ़्ज़ आहे आलीशान माना बुलंद। जुमिलो लिखंदासीं रनीकोट क़िलो आलीशान तारीख़ी यादगार आहे। नंबर 3 हेठि ॾिनल खाल भरियो। जी दोस्तों, हाणे ही खाल आहिनि, इन्हनि खे भरींदासीं। अलिफ़ खाल नंबर 1 हीउ क़िलो ज़िले जामशोरे जे शहर सन खां खाल जे तरफ़ 29 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते आहे। खाल में लिखंदासीं उल्हंदे। बे खाल नंबर 2 सॼी दुनिया में खाल जेॾो ॿियो को बि वॾो क़िलो कोन आहे। खाल में लिखंदासीं रनीकोट। जीम खाल नंबर 3 वॾे कोट जे अंदरि ॿिया 2 नंढा कोट खाल आहिनि। खाल में लिखंदासीं अॾियल। दाल खाल नंबर 4 दिफ़ाई लिहाज़ खां हिन क़िले खे वॾी खाल हासिलु आहे। खाल में लिखंदासीं अहमियत।